गोठ रेस मंजूर सावन जे अंदर पहिरियों मर्तबा असांजा मुर्शिद हज़रत मौलाना सईं कलीमुल्लाह हालेजवी साहब जे इसरार ऐं हुकूमत कुरान जे कचहरी में अचण जो मौक़ो ऐं रब शरफ नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वियूं, मेन मकसद अदा अमल, मेन मकसद अमल। अल्लाह तबारक व तआला दोस्तों जो जानी माली तावन ही खिदमतूं ही मेहनतूं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। बगैर के ड्रेग जे पांजे टेम के बचाईंदे पांजे मौजू ते इंदो पियो हां। ही रजबुल मुरज्जब जो महीनो आ।